अहम ख़बर ताईं पहुचाईंदा हलूं। मीरपुर माथिले में आवाज़ टीवी की रिपोर्ट लतीफ़ वसीर के खंभण ऐं तशद्दुद वारे मामले में SSP नोटिस वठी SHO मीरपुर माथिले ख़ालिद मेमण के मुअतल करे छॾियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे मीरपुर माथिले में आवाज़ टीवी के रिपोर्टर लतीफ़ वसीर के खंभण ऐं तशद्दुद वारे मामले जो SSP नोटिस वठी SHO मीरपुर माथिलो ख़ालिद मेमण के मुअतल करे छॾियो आहे। SSP के हुकम ते ASP जानदाद अकरम धरणे वारे हंधि पहुतो। इन हवाले से असां राब्तो कयो आहे घोटकी में मुश्ताक लेगारी सां। जी मुश्ताक, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, मीरपुर मामले पुलिस तस्वीर में कवरेज दौरान आवाज़ टीवी के दिल्ली रिपोर्टर लतीफ़ वसीर ऐं साहबी बरकत ख़ालिद वसीर ते तशद्दुद ऐं गुम करण वारे वाक़े खिलाफ़ जिले घोटकी के साहब कलम समाज जे अॻवान पारां SSP घोटकी उमर तुफैल की आफ़ीस अॻे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो 3 कलाक के धरणे बाद SSP घोटकी उमर तुफैल के हुकम से ASP जानदाद अकरम पहुंची साहब से ॻाल्हियूं कयूं। जंहिं बाद SSP घोटकी उमर तुफैल नोटिस वठंदे SHO मीरपुर माथिलो ख़ालिद मेमण के मुअतल करे छॾियो। जॾहिं त साहब मथां तशद्दुद कंदड़ 3 एहलकारनि के क्वार्टर घाट करे छॾियो आहे। जॾहिं त साहब खां भुलियल मोबाइल फोनूं पिणु वापसि करण की खातिरी कराई आहे। जॾहिं त सूमर ते ASP जानदाद अकरम जी अॻवानी में जांच मुक़ररु करण बाद ही एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो। अहिड़ी खातिरी बाद SSP ऑफिस अॻियां जो धरणो जेको आहे ख़त्म कयो वियो आहे। होॾां जेको पुलिस तशद्दुद में ज़ख़्मी थियल आवाज़ टीवी न्यूज़ जे रिपोर्टर लतीफ़ वसीर हिन वक़्तु मीरपुर माथिले अस्पताल में दाख़िल आहे ऐं हिन जी जेका हालत सुधरण ॿुधाई पई वञे। जी ठीक है मुश्ताक लेगारी, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।